मां ते चाहियां थी त हसीना बेगम जे हथ ऐं पेरनि में कीलियूं ठोके हुनखे दीवार सां ॿिहारे छॾियां, पर साइण इहा सज़ा बि हुनजे लाइ घटि हूंदी। हाणे हसीना बेगम तुंहिंजे हवाले आहे, उनखे ज़िंदा रखी या मारे छॾी, पर एतिरो ख़्यालु कजां जीजी त उहो हितां भॼण में कामयाब न थिए। को बहानो न हलंदो। हाणे जेतिरो जल्दी थी सघेव गाॾियूं कढो त जीअं कासूअ जे पोयां लॻूं त हुनखे वाट ते हथीको कयूं। ईअं न थिए जो लिकी वञी कंहिं ॿिए हंधि पनाह वठे। उनखां अॻु हुनजो पीछो करे हुनखे रस्ते में ई हथीको करणो आहे। वारो कयो पवाले मुंहिंजा वॾा बि मञी था त रावल खान जा वाकई कातिल असीं आहियूं पर उन जे बदिले में मुंहिंजे पुट खे हणी पूरो करे छॾियो, हिसाब किताब तो बराबरि करे छॾियो आहे। न रूंदा न, मुझे भाउ जे खून जे पलांद में तव्हां सभिनी जा खून हलकड़ा पवंदा। उन तव्हांजो कुझु बि न बिगाड़ियो हो ऐं तव्हां मुझे बेगुनाह मारे छॾियो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।